अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां हयाती जी कुछ ॿियनि किस्सनि साण, कुछ ॿियनि सोचनि साण जेके ज़िंदगीअ में नवां नवां रुख़ ॾियनि थियूं ऐं असांखे सम्झाइनि थियूं त हयातीअ खे बहितर नमूने सां गुज़ारण जे लाइ छा छा करे सघिजे थो। ज़िंदगी हिकिड़ो तेज़ सफ़र आहे जंहिंजी ख़बर नथी पवे त इहा कीअं गुज़री वञे थी। मिसाल तौरु माण्हू पोइ मुड़ी निहारे थो त ख़ाक आहे ऐं बसि ख़ाक खां सवाइ कुझु नज़र ई कोन थो अचे। बसि यादूं आहिनि, मेमोयर्स आहिनि, मेमोरीज़ आहिनि ऐं तव्हां ॾिठो हूंदो त फ़ोटोग्राफ्स आहिनि जिन में तव्हां ॿुधाए सघो था त हीअ मां आहियां, हीअ मुंहिंजी शादी जो ॾींहुं आहे, हीअ मां पास थियो हुउसि, हीअ वट एवर वॉट नॉट वॉट यस। पर तव्हां मतिलबु महसूसु कंदो त मेमोरीज़ आहिनि, तव्हां वटि सिर्फ़ु पैन पिक्चर आहे हिकिड़ी जेका तव्हां ॾेखारे सघो था। इन खां सवाइ तव्हां वटि का बि कान्हे। तव्हांजी पंहिंजी वीडियो आहे, तव्हां उहा ॾेखारे सघो था त हीअ मुंहिंजी वीडियो आहे। मतिलबु इहे शयूं आहिनि, पर एज सच तव्हां ॾिसंदो त तव्हां वटि रियलिटी में पंहिंजे हथ में का बि शइ कान्हे का। हाणे उहा ज़िंदगी जेका हिकु महदूद अरसे ताईं असांखे मिले थी, जेका असां हिते गुज़ारणु अचूं था माफ़ी सां, उनजी ख़बर तॾहिं पए थी जॾहिं माण्हू दुनिया मां रुख़सत थिए थो। त पोइ चइजे थो त भई हीअ 50 सालनि जो, हीअ 60 सालनि जो, हीअ 75 जो, हीअ चलती गुज़ारे वियो। इन क़िस्म जी ख़बर पोइ पइजी सघंदी आहे जॾहिं इंसानु जहान मां रुख़सत थींदो आहे। अलाह पाक सभिनी खे हिकु भरपूर ॼमार ॾिए ऐं उहा मोहताजी खां सवाइ हुजे। आमीन सुम आमीन। हाणे जेका ज़िंदगी इंसान खे इनायत थिए थी उन में हू पंहिंजो पाण खे केतिरो संभाले सघे थो। मतिलबु जॾहिं रुख़सत थियण जो टाइम अचे थो त केतिरा ॿारनि जेके कुल्हनि ते पयल आहिनि, जेके उहो महसूसु करे थो त काश इहे ॿार मुंहिंजे कुल्हनि ते न हुजनि हा। ज़िंदगी में तासुफ़ पंहिंजी जाइ ते कंहिं अहमियत अदा करे थो जॾहिं रंज आहे, जॾहिं ॾुख आहे, जॾहिं परेशानी आहे, जॾहिं मलाल आहे, जॾहिं मलूल आहे माण्हू ऐं माण्हू सोचे थो त कुझु ग़लतियूं थियूं आहिनि जेके मूंखे थियणु न घुरिजनि हा, त पोइ कुल्हनि ते ॿार वधी वेंदो आहे। वञण महिल, मोकिलण महिल इहे ॿार इन करे बि घणा हूंदा आहिनि त असीं ज़िंदगीअ खे सम्झी कोन सघंदा आहियूं त असांखे हयाती कीअं गुज़ारणु घुरिजे हा। ज़िंदगी पंहिंजी जाइ ते हिकिड़ी भरपूर सम्झ रखे थी, सम्झाइणु घुरे थी। ऐं कॾहिं कॾहिं केतिरा इशारा असांखे सम्झाए बि वेंदा आहिनि, पर असीं उन पासे ध्यानु कोन ॾींदा आहियूं। इन करे पोइ जंहिं महिल हयाती मुकमिल थियण ते हूंदी आहे त केतिरा रिग्रेट्स आहिनि, केतिरा तासुफ़ आहिनि जेके असां साण सफ़र कंदा आहिनि। इन हवाले सां हिकिड़ो रेफरेंस तव्हांखे ॾियणु चाहियां थो। हिकिड़ी नर्स हुई, ब्रूनी वेयर, ऑस्ट्रेलिया जी हिकिड़ी नर्स हुई जेका पैलिएटिव केयर हुई। माना हिकिड़े अहिड़े नर्सिंग होम में हुई जिते इंसान पंहिंजी हयाती जा आख़िरी ॾींहं गुज़ारींदा हुया। यानी हुते उन वॾी ॼमार जे माण्हुनि खे दाख़िल कजे थो, उन खां पोइ ख़बर हुजे थी, अंदाज़ो हुजे थो त हीउ माण्हू घणो जी कोन सघंदो, त उहे पोइ ज़िंदगीअ जा आख़िरी अयाम उन सेंटर में गुज़ारींदा हुया। त ब्रूनी छा कयो, जो जॾहिं हुनजी ख़िदमत करणु शुरू कई त हुनखे ओचितो हिकिड़ो ख़्यालु आयो त छो न मां हिननि खां पुछां त हिननि ज़िंदगीअ में छा विञायो आहे, उहो कहिड़ो ॾुख आहे जेको हिननि खे सदाईं ॻारींदो रहियो आहे त काश मां हीअ न कयां हा, या हीअ शइ मुंहिंजी ज़िंदगीअ में शामिलु न हुजे हा। त हुन छा कयो, जो हुननि खां इंटरव्यू करणु शुरू कयईं ऐं हुननि सां सुवालनामो हिकिड़ो तयारु कयईं। हर कंहिं खां उहो सुवालनामो भराईंदी वई, जवाब पुछंदी वई, ख़िदमत बि कंदी हुई, पर हुन खां जवाब बि तलब कंदी, वठंदी, रिसर्च कंदी हुई, लिखंदी वेंदी हुई पंहिंजे पाण वटि। हाणे उहे कुझु सवनि जी तइदाद में जॾहिं उहे जवाब गॾु थिया त हुन हिकिड़ो किताबु लिखियो जंहिंजो नालो आहे दी टॉप 5 रिग्रेट्स ऑफ डाइंग पीपल। वफ़ात कंदड़नि जा 5 तासुफ़, 5 अहम तरीन तासुफ़ जेके वफ़ात करण वारनि मां मतिलबु मेजॉरिटी में शामिलु हुया। दुनिया छॾण महिल उन्हनि खे इहो अहसासु हो त इहे शयूं असांखां न थियनि हा त वधीक बहितरु हुयो। हाणे उन ते थोरो गौर कयो त टॉप 5 रिग्रेट्स छा आहिनि, उहो तासुफ़ कहिड़ो आहे जेको 5 मोस्ट अहम रिग्रेट्स आहिनि जेके वञण महिल माण्हू खे कुल्हनि ते बोझ जीअं महसूसु थियनि था। उन मां पहिरियों इहो त काश मां पाण सां सची हयाती गुज़ारे सघां हा, अहिड़ी न जहिड़ी ॿिया मुंहिंजे लाइ सोचीनि था या सोचींदा हुया। माना मां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ीअ सां गुज़ारिया हा, ॿियनि जी मर्ज़ीअ सां न गुज़ारिया हुया। इहो पहिरियों रंज हुयो, तासुफ़ हुयो। ॿियो हुयो त काश मां एतिरो घणो कमु न कयां हा, मतिलबु इहो जेको एतिरो घणो मुस्तक़िल मसरूफ़ियत ऐं जेको वठां जो कमु जहान हिकिड़ो, काश मां एतिरो घणो कमु न कयां हा। जेको टियों तासुफ़ आहे, रिग्रेट आहे, उहो आहे त काश मां पंहिंजे जज़्बनि खे बयानु करण जी हिमत रखां हा। मतिलबु जेकॾहिं मूंखे कुझु चवणो हुयो त काश मां हुनखे एक्सपोज़ करे सघां, पंहिंजी सोच खे ऐं पंहिंजो जज़्बो बयानु करे सघां हा। चोथों तासुफ़ आहे त काश मां पंहिंजे दोस्तनि सां राब्ते में रहां। अरे तमामु अहम आहे त पंहिंजे यारनि सां, पंहिंजे दोस्तनि सां, अहबाबनि सां माण्हू केतिरो वक़्तु ॾेई सघे थो। ऐं पंजो जेको रिग्रेट आहे, अहम तरीन आहे त काश
मां पाण खे ख़ुशि रखी सघां। जॾहिं ख़ुशि रखणु पंहिंजे हथ में थी सघे थो, इहो पंजो रंज आहे जेको जहान छॾींदड़नि खे थींदो आहे। ख़ुदि इज़त मौज़ू अजीब आहे, मौज़ू अहम आहे ऐं पंहिंजी जाइ ते हिकिड़ी नुदरत ऐं ख़्यालु रखे थो। सोचणु घुरिजे त माण्हू अलाह सी सभिनी खे हयाती ॾींदो, पर माण्हू पंहिंजे मथां इहे रंज जा भार छो थो खणे? छो कोन थी हुनखे ज़िंदगी सम्झ में अचे? छो कोन थो सम्झी सघे त ॿ ॿ 4 हूंदा आहिनि, ॿ ॿ 5 कॾहिं बि कोन थींदा आहिनि? असां ज़िंदगीअ खे पंहिंजो पाण सां खणी छो कोन हलंदा आहियूं? ज़िंदगी असांखे पंहिंजो पाण सां खणी छो वेंदी आहे? इहा सोच आहे जेके सम्झण वक़्त जी निस्बतुनि सां अहम आहे। सुबुह जो वक़्तु हुयो ऐं हिकिड़ो बुज़ुर्ग तकिड़ो हिकिड़े मेडिकल सेंटर में दाख़िल थियो। धकु लॻल हुयुसि। नर्स खे चयईं त थोरी तकड़ी मुंहिंजी पटी कर, मूंखे हिकिड़ी जाइ ते पहुचणो आहे। हुन चयो थोरो टाइम लॻंदो। अहिड़ी कहिड़ी तकड़ आहे? चई न बसि जल्द कर, मूंखे 8 बजे न फलाणे सेंटर ते पहुचणो आहे जिते मूंखे पंहिंजी ज़ाल सां गॾु नाश्तो करिणो आहे। त नर्स खिली चई इहो जेको सेंटर आहे इहो त उन्हनि मरीज़नि जो आहे जिन खे यादगिरी न हूंदी आहे, जेके सुञाणे कोन सघंदा आहिनि। तुंहिंजी ज़ाल तोखे सुञाणंदी आहे जो तोखे एतिरो फ़िक्रु आहे त उहो सोचींदी त हीउ आयो या न आयो, या नाश्ते ते पहुतो या न पहुतो। त हुन बुज़ुर्ग मुरकंदे चयो काई ॻाल्हि कान्हे, हूअ जेकॾहिं मूंखे नथी सुञाणे त मां त हुनखे सुञाणां थो न। इहा ई ज़िंदगी आहे, इहा ई सोच आहे, इहो ई तासुफ़ आहे, इहो ई रिग्रेट हूंदो आहे जॾहिं असां घणियुनि शयुनि खे सुञाणंदा आहियूं ऐं पोइ न कंदा आहियूं। सोचिजो, थोरो गौर कजो। मौज़ू थोरो अर्ज़ु कयमि न मुख़्तलिफ़ आहे पर अहम आहे। ज़िंदगी में इहे रिग्रेट्स वधी वञनि त अर्ज़ु कयमि न कुल्हनि ते पार वधी वेंदा आहिनि। कुल्हनि ते पार वधी वञनि, हयाती पंहिंजो मज़ो छॾे वेंदी आहे। जिते बि हुजो, ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो, परवरदिगार तव्हांखे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। इंशाअल्लाह लज़ीम वरी मिलंदासीं। पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया। अलाह जी अमान में।